नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में अवांखे ॿुधायूं, सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सुभाणे खां वरी तेज़ बरसातुनि की अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते ॼाणायो आहे त सिंध, ॾखण पंजाब और बलोचिस्तान में सुभाणे खां गैर मामूली बरसातूं पवंदियूं। बरसातुनि जो सिलसिलो 26 अगस्त ताईं जारी रहंदो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सुभाणे खां वरी तेज़ बरसातुनि की अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते ॼाणायो आहे त सिंध, ॾखण पंजाब और बलोचिस्तान में सुभाणे खां गैर मामूली बरसातूं पवंदियूं। बरसातुनि जो सिलसिलो 26 अगस्त ताईं जारी रहंदो। कोहे सलमान ते मामूल खां इंतिहाई वधीक बरसातूं पवंदियूं, जंहिं सबब ईंदड़ हफ़्ते सिंधु दरिया मां ॿीहर चाढ़ थी सघे थो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सुभाणे खां वरी तेज़ बरसातुनि की अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते ॼाणायो आहे त सिंध, ॾखण पंजाब और बलोचिस्तान में सुभाणे खां गैर मामूली बरसातूं पवंदियूं। बरसातुनि जो इहो सिलसिलो 26 अगस्त ताईं जारी रहंदो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सुभाणे खां वरी तेज़ बरसातुनि की अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते ॼाणायो आहे त कोहे सलमान ते मामूल खां इंतिहाई वधीक बरसातूं पवंदियूं, जंहिं सबब ईंदड़ हफ़्ते सिंधु दरिया मां ॿीहर चाढ़ थी सघे थी। सिंध, ॾखण पंजाब और बलोचिस्तान में सुभाणे खां गैर मामूली बरसातूं पवंदियूं। मौसमियात खाते ॼाणायो आहे त बरसातुनि जो इहो सिलसिलो 26 अगस्त ताईं जारी रहंदो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सुभाणे खां वरी तेज़ बरसातुनि की अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते ॼाणायो आहे त सिंध, ॾखण पंजाब और बलोचिस्तान में सुभाणे खां गैर मामूली बरसातूं पवंदियूं। बरसातुनि जो इहो सिलसिलो 26 अगस्त ताईं जारी रहंदो।